हाईवेज एम्प्लॉइज यूनियन CBA सिंध सखर डिवीज़न ऐं सिंध यूनाइटेड पीपल्स लेबर अलायंस वर्क्स एंड सर्विसेज सखर पारां मुतालबनि मञता लाइ प्रोविजनल हाईवेज डिस्ट्रिक्ट बिल्डिंग्स ऐं रोड्स ऑफिसनि ॿाहिरां यूनियन अॻवाणनि ज़ाहिद हुसैन लाशारी, नियाज़ हुसैन शेख, शबीर अहमद भुट्टो जी अॻवाणी में मुलाज़िमनि जे वॾे अंग एतिरादी रैली कढी मुज़ाहिरो करे मुतालबनि जे हक़ में नारेबाज़ी कई। इन मौक़े ते अॻवाणनि ज़ाहिद हुसैन लाशारी, नियाज़ हुसैन शेख, शबीर अहमद भुट्टो ऐं ॿियनि चयो त मौजूदा महांगाई सबबि घर हलाइण मुश्किल बणिजी वियो आहे। यूटिलिटी बिल अदा करण में अधु पघार हली वञे थी, जंहिं करे नंढा मुलाज़िम सख़्त परेशानी जो शिकार आहिनि। असां वफ़ाक़ी सूबाई हुकूमतुनि खां मुतालबो था करियूं त माली नए साल जी बजट में मुलाज़िमनि जी पघारुनि में 500% इज़ाफ़ो करण सां गॾु मेडिकल अलाउंस, कन्वेंस अलाउंस, हाउस रेंट में बि 500% इज़ाफ़ो कयो वञे, जॾहिं त ॿियनि सूबनि जी सिंध जे मुलाज़िमनि खे बि यूटिलिटी अलाउंस, ग्रुप इंश्योरेंस ॾेई मुलाज़िमनि में पकड़ियल बेचैनी ख़तमु कई वञे। इन खां अॻु ॿिनि रिटायर्ड मुलाज़िमनि गुलाम शबीर भुट्टो, हुसैन बख्श अबड़ो जे मान में आजियाणो ॾिनो ऐं खेनि अजरक ओढाए गुलनि जा हार पाराया विया। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची